थर जूं ही हसीन ऐं दिलफ़रेब भिटूं जेके बारिशुनि खां पोइ सायूं थी पयूं आहिनि, उहे केॾो न दिलि खे सुकून ॾियनि थियूं। असां वञी रहिया आहियूं घोड़ी मंदर ऐं उन खां पोइ असांजी ॿी मंज़िल हूंदी नंगर पार कर। जो असां घोड़ी मंदर पहुचण वारा आहियूं ऐं उन घोड़ी मंदर जे दरवाज़े वटि भगती फ़क़ीर राग ॻाए हर ईंदड़ विंदड़ जी आज्ञा कनि था। ऐं ही आहे घोड़ी मंदर, सिंध जे थरपारकर ज़िले में मौजूद हिकु क़दीम जैन मंदर जेको पंहिंजे मुनफ़रिद तामीराती अंदाज़ ऐं तारीख़ी अहमियत जे करे जैन धर्म जे पोइ लॻल लाइ ख़ासि रूहानी मर्कज़ रहियो आहे। इहा खूह जा मंज़र ॾिसी रहिया आहियो, जंहिंजे लाइ मुख़्तलिफ़ ॾंद कथाऊं मशहूरु आहिनि। अंदरि वॾा वॾा कमरा ठहियल आहिनि ऐं ही घोड़ी मंदर जो परे वारो मंज़र आहे। ही मंदर जेको घोड़ी देवीअ जे नाले सां मंसूब आहे, हिकु अहम तारीख़ी विरसे तौरु सिंध जी सक़ाफ़त में नुमायां हैसियत रखे थो। घोड़ी मंदर जो तारीख़ी पस मंज़र इहो आहे त हिन जी तामीरात 1375 ईस्वी खां 1449 विच में राजा राय सिंह जी हुक्मरानी दौरान मुकमिल थी। जेतोणीकि ही मंदर इन खां बि घणो अॻु ते मौजूदु हुयो, पर इन जी तामीर जा साल इहे ॿुधाया विया। जैन धर्म जी देवी घोड़ी माता जे नाले ते हिन मंदर जो नालो रखियो वियो, जेका हिन खिते में जैन पोइलॻनि जी इबादत ऐं मज़हबी सरगर्मियुनि जो मर्कज़ रही आहे। मंदर जी तामीर में ख़ासि तौर ते संगे मरमर इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिंजे करे हिन मंदर खे हिकु मुनफ़रिद जमालियाती हैसियत हासिलु आहे। घोड़ी मंदर जो तामीराती खाको हिन तरह आहे त घोड़ी मंदर जी तामीर में संगे मरमर ऐं ॿिया क़ीमती तामीराती मवाद इस्तेमालु कया विया आहिनि। मंदर जो सभ खां ख़ासि हिसो इहो आहे त उन जूं 52 घटियूं यानी पिलर मौजूदु आहिनि, जेके वॾी महारत सां ठहियल आहिनि। मंदर जी छित ते मौजूदु चित्रसाली जैन धर्म जे मुक़दस अलामतुनि खे नुमायां करे हिन मंदर जी अॾावत में ख़ासि तौर ते अहिड़ी तरतीब ॾिनी वई आहे जो मंदर जे कंहिं बि निके तां ॾिसण सां समूरियूं घटिड़ियूं हिकु कतार में नज़र ईंदियूं। मज़हबी ऐं सक़ाफ़ती अहमियत
गोड़ी गोड़ी मंदर जीन धर्म जे पोइ लॻण लाइ ख़ासि अहमियत रखे ऐं हर साल हज़ारे जीन पुॼाए हिन मुक़दस हंध ते मञता ॾियण लाइ ईंदा आहिनि। मंदर में इबादत लाइ ईंदड़ माण्हू हिन खे हिकु रूहानी मर्कज़ सम्झी पंहिंजी मञता पेश कंदा आहिनि। हीउ मंदर सिंध जे अहम तारीख़, सक़ाफ़त ऐं मज़हबी हमांग जो आला मिसाल आहे। हिन वक़्तु गोड़ी मंदर जी जेका हालत आहे सा तमामु ख़स्ता थी चुकी आहे। सार संभाल न हुअण जे करे हीउ मंदर ठहंदो ऐं ठहंदो पियो। मंदर जी चित्रसाली ऐं तमीराती कम खे माहौलियाती तब्दीलियुनि जे करे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे, जंहिंखे बचाइण लाइ ख़ासि क़दमनि खणण जी सख़्तु ज़रूरत आहे। सिंध हुकूमत ऐं सक़ाफ़त खातो इन अहम वर्से जे बचाव लाइ सरगर्म किरदारु अदा करे, छाकाणि त थर में ही उहो मंदरु आहे जैन धर्म जो, जंहिंमें माण्हू अची पंहिंजे माज़ीअ खे ॾिसनि था ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि जे ॿुधण मुताबिक़ ॼाण हासिल कनि था। अंगनि अखरनि मूजिबि हिन मंदर जे तामीर जो दौरु 1375 ईस्वी खां 1449 ईस्वी आहे। जेतोणीकि माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीउ मंदरु घणो अॻु जो आहे, पर हिन जी ॿीहर तामीर इन्हनि सालनि दौरान हिन मंदर जी तामीर राजा राय सिंह कराई, जॾहिं त हीउ मंदरु थरपारकर सिंध में मौजूदु आहे। हिन मंदर जी मरमत में जेको मवादु इस्तेमालु कयो वियो आहे उहो संगमरमर ऐं ॿियो मवादु हुन में शामिल आहे। हिन मंदर में गॾियल तौरु 52 चिड़ियूं मौजूदु आहिनि। हिन मंदर में सिर्फ़ु जैन धर्म जा पोइ लॻल आहिनि। हीउ मंदरु इहा बि सवाल पज़ीर आहे। गोड़ी मंदर ते तमामु घणी तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। गोड़ी मंदरु थरपारकर में हिकु अहिड़ो अहम तारीख़ी ऐं मज़हबी विरसो आहे जंहिंजे बचाव ऐं हिफ़ाज़त लाइ ज़रूरी आहे त हुकूमत ऐं मुक़ामी माण्हू गॾिजी उन जी सार संभाल कनि ऐं हिन जा धी कल पासा नए सिरे सां तामीर करणु घुरिजनि। हीउ मंदरु न सिर्फ़ु जैन धर्म जे पोइ लॻण लाइ हिकु अहम मज़हबी मर्कज़ आहे, पर सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़त जो अहम निशान आहे, जंहिंजे बचाव लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त हंगामी बुनियादनि ते हिन मंदर